अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया ग़ज़ाल आबड़ो आया बिशारा सुमरो नज़र वजनासी ख़ास खबरन ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॼु कोयटा जो दौरो कंदो। वज़ीर आज़म खे बलोचिस्तान में हलंदड़ तरक़ियाती मनसूबनि ऐं अमन अमान बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। शहबाज शरीफ सां बलोचिस्तान जो वॾो वज़ीर ऐं पार्लियामानी मेंबर्स बि मुलाक़ात कंदा। पाकिस्तान में पेट्रोलियम वारियुनि शयुनि में इज़ाफ़े जो इम्कान वधी वियो। फ्यूल सब्सिडी ख़त्म करण जो इशारो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मुफ्ता इस्माइल जी IMF अख़्तियारनि सां मुलाक़ात। नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर मुफ्ता इस्माइल चवे थो IMF सां गॾिजाणी में सब्सिडी ख़त्म करण ते राज़िपो ज़ाहिर कयो। मुतफ़िक़ आहियूं त मुल्क सब्सिडी बर्दाश्त नथो करे सघे। घटाइणी पवंदी। IMF चाहे थो पेट्रोल ते फ्यूल सब्सिडी न ॾिनी वञे। प्रोग्राम डीरील थी चुको हो, जंहिंखे वापसि आणणो पवंदो। इमरान हुकूमत खे राइण लाइ का बि पड़ी साज़िश नाहे थी। क़ौमी सलामती कमेटी वाज़े करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि क़ौमी सलामती कमेटी जो अहम इजलास। अमेरिका में मुक़ररु अॻूणे अमेरिकी सफ़ीर असद मजीद मुबैना धमकी वारे ख़त ते ब्रीफिंग ॾिनी। इजलास जी पधिराई मूजिबि ॻुझनि इदारनि ख़त जी जांच कई, जिन खे पड़ी साज़िश जा सबूत न मिलिया। सिक्योरिटी इदारनि जे जांच जो इहो नतीजो निकितो आहे त का बि पड़ी साज़िश नाहे थी। इजलास में क़ौमी सलामती कमेटी जे गॾियल इजलास जे मिनट्स जी बि मंज़ूरी ॾिनी वई। इजलास में आर्मी चीफ समेत टिनी हथियारबंद फ़ौज जे सरबराहनि, वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं DG ISI बि शिरकत कई। ख़त पढ़ियो आहे, कंहिंजो बि नालो नाहे लिखियल ऐं नई साज़िश जो ज़िक्र आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाल्ला चयो आहे त हुकूमत ECL पॉलिसी तब्दील करण लाइ फ़ैसिलो कयो आहे, जंहिं तहत कंहिंजो शख़्स जो नालो 120 ॾींहनि खां वधीक ECL में शामिल न रहंदो। हुकूमत ECL में शामिल शख़्स ख़िलाफ़ 120 ॾींहनि अंदरि सबूत पेश न कया त नालो पाण मुरादो ख़त्म थी वेंदो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे राणा सनाल्ला चयो त इन वक़्तु 4863 माण्हू ECL में आहिनि। फ़ैसिले सां 3000 माण्हुनि खे फ़ाइदो थींदो। दहशतगर्दी में मुलविस जवाबदारनि ते ECL जो नओं कानून लागू न हूंदो। सुप्रीम कोर्ट या हाई कोर्ट जे हुकमनि ते जिन जा नाला ECL में शामिल आहिनि, उन्हनि ते बि नओं कानून लागू न थींदो। अॼु साबित थी वियो त पाकिस्तान में सियासी मुदाख़िलत थी क़ौमी सलामती कमेटी में का नई ॻाल्हि नाहे थी। गुज़िरियल इजलास जी मिनट्स जी तस्दीक थी आहे। हक़ीक़तूं साम्हूं आणण लाइ फ़ौरी तौरु अदालती कमीशन क़ाइमु कयो वञे। अॻूणे पड़े वज़ीर शाह महमूद कुरैशी जो रद अमल। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे मान में अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ पारां इफ़्तार डिनर खां पोइ मियां नवाज़ शरीफ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी विच में मुलाक़ात। मुल्की सियासी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल। मियां नवाज़ शरीफ जो चवणु हो त बिलावल भुट्टो लंडन में असांजो महिमान आहे। इफ़्तार डिनर PP अॻवान शीरिन रहमान, नवीद कमर ऐं कमर ज़मान कायरा जी बि नवाज़ शरीफ जे इफ़्तार डिनर में शिरकत। रमज़ान मुबारक जो आख़िरी ॾियाको निजात। पाकिस्तान समेत केतिरनि ई मुल्कनि में लखे मुस्लमान एतकाफ़ में वेठा। शिकारपुर में फैज़ू थाणे जी हद मां ॾोहारी 2 ॼणनि खे अगवा करे विया। अगवा थियलनि में अकबर हकड़ो ऐं अब्दुल सबूर कलोड़ो शामिल। गौसपुर वेझो ॻोठ सईद अहमद बिजाराणी में मच्छी जे फार्म ते सुतल चौकीदार कोड़ो शेख खे हथियारबंद मुबैना तौरु अगवा करे विया। ऐं टंडो बागो वेझो ॻोठ हाजी अबरियो डिगो में कोई क़तल कयल मिठीवासी नौजवान भीषम कुमार लोहाणो जे क़तल केस में अहम भराई। गिरफ़्तार थियल ज़काउल्ला डिगो ऐं हीरो कोहली पुलिस ॾाढो ॾोह जो इतराफ़ करे वरितो।